कंबर डिस्ट्रिक्ट काउंसिल हाल में कंबर शदात कोट हिस्टोरिकल सोसाइटी पारां शाया थियल ॿिनि किताबनि ॾारियाड़ो जबल कुते जी क़बर ऐं कंबर शदात कोट तारीख़ जे आईने में जी महूरती तक़रीब थी गुज़री। तक़रीब ख़िताब कंदे जामी चांडे चयो त सिंध जी तहज़ीब वांगुरु ॿियूं बि केतिरियूं दुनिया में अज़ीम तहज़ीबूं रहियूं आहिनि। अॻु तहज़ीबूं अज़ीम हुयूं पर हाणे तहज़ीब अज़ीम नाहे। असां हिन वक़्तु ज़वाल पज़ीर आहियूं। बहितर शूर खे वधाइण खां पोइ ई असां पाण खे अज़ीम चई सघूं था। लाड़काना जे कमिश्नर सलीम रज़ा खोड़ो ख़िताब कंदे चयो त इंशाअल्लाह तमामु जल्द ॾारियाड़ जबल ते तफ़री गाह ठाराई वेंदी। डिप्टी कमिश्नर कंबर शदात कोट जावेद अहमद जागीरानी चयो त मां जॾहिं कमिश्नर साहब ऐं भाउ दुर्मोहम्मद बोड़ो सां गॾु वियुसि त मूंखे कोहकाफ जहिड़ो माहौल ऐं मंज़र नज़र आया। ख़ैर मोहम्मद बोड़ो चयो त मां सॼी सिंध घुमियो आहियां ऐं जेतिरो मुतालो कयो आहे इन में कंबर ज़िलो इल्मु अदब में तमामु वसी आहे ऐं सिंध में पंहिंजी अलॻि सुञाणप रखे थो। डॉक्टर एहसान दानिश चयो त कंबर मुनफ़रिद तारीख़ रखंदड़ शहर आहे। इन मौक़े ते रिज़वान गुल मोहम्मद शाह बुखारी इमाम राशिदी सजाद कादिर ऐं ॿियनि नाले वारनि अदीबनि शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।